आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिर रसूल वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिर रसूल व खातमिल अंबिया वल मुरसलीन वाला आलिही व अस्हाबिही अजमईन। अम्मा बाद अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। इन्ना अअतैनाकल कौसर फसल्लि लिरब्बिका वन्हर। इन्न शानिअका हुवल अबतर। सदक़ल्लाहुल अलियुल अज़ीम। रब्बि इश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। अल्लाहुम्मा सल्लि अला रूहि मुहम्मदिन फिल अरवाह। अल्लाहुम्मा सल्लि अला जसद मुहम्मदिन फिल अजसाद। अल्लाहुम्मा सल्लि अला रोज़त मुहम्मदिन फिर रियाज़। अल्लाहुम्मा सल्लि अला बलदे मुहम्मदिन फिल बिलाद। या रब्बी सल्लि व सल्लिम दाइमन अबदा अला हबीबिका खैरिल खल्क़ि कुल्लिहिम। मदीने वारे साईं जा सभई आशिक मिठड़े मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते दिल जे मोहब्बत ऐं वॾे आवाज़ सां सलात शरीफ़ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। जिन दोस्तन बे दुरूद शरीफ पढ़ियो आहे उहे क़ुरान पाक जे वेझो सुरी अचो। विच में विथी हूंदी त शैतान हमलो कंदो। जेको
वरी बीहर दिल जे मोहब्बत सां दुरूद इब्राहिमी अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकत अला इब्राहिम व अला आलि इब्राहिम इन्नका हमीदुम मजीद। 9 जनवरी 2022 पीर बगदादी जे भरसां कोलाची साहिबन जे न गोठ में मुझे प्यारे भाव प्यारे दोस्त इंतहाई खलीक इंसान मोहब्बत वारो इंसान दोस्त मोहतरम मौलाना साईं अमानुल्लाह कोलाची साहब जे पुरखुलूस दावत ते अल्लाह जे कुरान पाक जी हिन बरकतुन ऐं रहमतुन वारी महफ़िल में शरीक आहियूं। अल्लाह खां दुआ आहे रब साईं तव्हां असां सभिनी जी हाज़िरी क़बूल फरमाए। जलसो पंहिंजे इख्तितामी मराहिल जे तरफ़ वधी रहियो आहे। मज़दूर जॾहिं सॼो ॾींहुं कमु कंदो आहे त जीअं जीअं सिजु लहंदो वेंदो आहे उन जे मज़दूरीअ मिलण जो टाइम वेझो ईंदो वेंदो। सुबुह खां वठी क़ुरान पाक ॿुधण जी मज़दूरी तव्हां कई आहे। हाणे जेका आख़िरी दुआ थींदी उन में इंशा अल्लाह रुठल रब बि परची पवंदो। रहमत जा मींहं वसंदा। जेका दुआ घुरंदासीं इंशाअल्लाह अल्लाह न मुठाईंदो। पोइ साईं अमानुल्लाह जे जलसे में छो न मां हीअ बि दुआ घुरां ॿियूं बि दुआऊं खोड़ घुरंदासीं। हिकिड़ी न आहे घुरणी छो त हुन जा खज़ाना भरियल जेके वेठा हो घुरी घुरी थकिजी पवंदव क़बरनि में हलिया वेंदव तव्हांजा नसुल घुरंदा वेंदा। हर ॿोलियुनि वारा पंहिंजी पंहिंजी ॿोलीअ में घुरंदा। तव्हां घुरी 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 ख़तम थी वेंदव। हो ॾींदे 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 न थकियो आहे न कॾहिं थकबो। त शाइर दुआ थो घुरे पंहिंजे रब छा थो चए। को चए थो कार ॾे को चए थो मौला बंगलो ॾे। छड़ा माण्हू चवंदा मौला ज़ाल ॾे। हा कुझु खिलाया नौजवाननि आमीन आमीन। अल्लाह साईं साईं खे बि ॾे पुट त नथा ॿुधनि अल्लाह हिन छड़े खे बि शादी कराए। ही शाइर चए थो मौला मूंखे मदीनो ॾे। आहे को सुभान अल्लाह चवण वारो। मां चवंदो आहियां मौला जेको सुभान अल्लाह आहिस्ते चवे उनखे ॿी शादी कराए। ॿी शादी वारो वैल में हूंदो अथव माल जे वाड़े में सुतो पियो हूंदो अथव। हीअ बि न अचणु ॾींदसि हूअ बि न अचणु ॾींदसि। आशिक़ चए थो एक बार मदीने में हो जाए मेरा जाना। थोड़ो लिंगन में साव आए त चई छॾियो सुभान अल्लाह। नारे तकबीर शान मोहम्मद मुस्तफा जमीयत उलमा हक जिंदाबाद। एक बार मदीने में हो जाए मेरा जाना फिर और न कुछ मांगे सरकार का ये दीवाना। फिर और न कुछ मांगे सरकार का ये दीवाना। एक बार मदीने में
हो जाए मेरा जाना। पल पल मेरा दिल तड़पे, दिन रात करे जारी। पल पल मेरा दिल तड़पे, दिन रात करे जारी। कब जाऊं मदीने में, कब आए मेरी बारी। कब जाके मैं देखूंगा दरबार वो शाना। आए को सुभान अल्लाह चढ़ा। कब जाके मैं देखूंगा दरबार वो शाना। एक बार मदीने में हो जाए मेरा जाना। असां नंढा हूंदा हुआसीं जॾहिं निंड न ईंदी, पंहिंजे अमड़ खे चऊं, पंहिंजे नानीअ खे चऊं, पंहिंजे ॾाॾीअ खे चऊं, पंहिंजे ॾाॾे खे चऊं त असांखे कहाणी ॿुधाए। हा साईं, कहाणी ॿुधाए। हथ जी कहाणी ॾाॾो, नानो, अबो, भाउ, चाचो, अमड़, नानी शुरू करे अध कहाणीअ में निंड वठी। अॼु मुंहिंजी बि दिलि चवे थी हिननि आशिकनि खे मदीने जे मीर जे कचहरीअ जी कहाणी ॿुधायां, छो त इन खां मथे कुझु आहे ई कोन। हिकु दफ़े सुहिणो वेठो हो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, छा त मंज़र हो। विच में दिलबर हो, साम्हूं अबू बकर ऐं उमर हो। साहबी चौधारी, दिलबर विच में। ईअं पियो लॻे ॼण आसमान में चोॾींहं जो चंड सितारनि जे झुरमुट में चमकी रहियो आहे। साईं जन अॼु मूड में हा। मदीने वारे सरकार फरमायो, साहबीओ सुरी अचो त मां मोहम्मद मीर तव्हांखे पंहिंजी पसंदि ॿुधायां। अब असांजी दिलि चवंदी आहे मौलाना फज़लुर रहमान खे खाधो अलाए कहिड़ो पसंदि आहे ख़बर पवे, कपिड़ा अलाए कहिड़ा पसंदि अथसि। हा साईं, साईं हालेजीअ वारो, साईं ॿेर वारो, वॾा बुज़ुर्ग छा पसंदि आहे उन्हनि खे असांखे ख़बर पवणु खपे। जंहिंसां इश्क कबो आहे उनजी पसंदि खे मालूमात करण जे लाइ माण्हू तड़पंदो। साहबा भी तड़पी विया था। अॼु मदीने वारो साईं पंहिंजी पसंदि थो ॿुधाए। हुज़ूर फरमायो, टे शयूं मां अरबीअ मोहम्मद खे पसंदि आहिनि, सभु चओ सुभान अल्लाह। हिन हदीस जो नालो अथव हदीस सुलासी, टिन शयुनि वारी हदीस। हुज़ूर पंहिंजी पसंदि ॿुधाई त वरी आशिक दीवानो सिद्दीक़ अकबर उथी बीह रहियो, चओ सुभान अल्लाह। सिद्दीक़ अकबर चए थो, या रसूल अल्लाह, अव्हां खे टे शयूं पसंदि त मां अबू बकर आशिक खे बि टे शयूं पसंदि। सिद्दीक़ अकबर भी पंहिंजी पसंदि ॿुधाई। वेठो त फारूक आज़म थियो, सोना टे शयूं मूंखे पसंदि। फारूक आज़म पसंदि ॿुधाई त वरी सोनो उस्मान उथी बीह रहियो। दिलबर मूंखे भी टे शयूं वणंदियूं अथई। साईं फरमायो, तू भी ॿुधाए। सोने उस्मान पसंदि ॿुधाई, वाह वाह थी वई। त हैदर उथी बीह रहियो। आहे को सुभान अल्लाह चवण वारो। हाणे 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 हैदरी चवनि सुभान अल्लाह। सुणे अलीअ साईं पंहिंजी टे शयूं पसंदि ॿुधाई। महफ़िल खे चार चंड लॻी विया। हुज़ूर खे टे शयूं पसंदि, सिद्दीक़ अकबर खे टे शयूं पसंदि, फारूक आज़म खे टे शयूं पसंदि, सोणे उस्मान खे टे शयूं पसंदि, मुर्शिद अलीअ खे टे शयूं पसंदि। अहिड़ी कचहरी अॼु महफ़िल मची पई।
अर्शते फरिश्ता तड़पी पया। जिब्रील चयो मौला मुखे मोकल मिले त मां भी इन कचहरी में वनी पांजू टे शयूं पसंद बुधाया। अल्लाह फरमायो वन। जिब्रील आयो या रसूल अल्लाह मुखे भी टे शयूं वणंदी। जॾहिं जिब्रील अमीर जी पसंद हुजूर पंहिंजे साहबनि खे ॿुधाई त रोई पिया। जिब्रील अमीन मोटी वियो। अल्लाह फरमायो जिब्रील जी रब जलील अल्लाह जी कचहरी थी हले। हा मौला जबरदस्त कचहरी आहे। मुंहिंजे दिलबर खे टे शयूं पसंद। उनजे यार अबू बकर उमर उस्मान अलीअ खे टे शयूं पसंद। जिब्रील तोखे भी टे शयूं पसंद। बीहर मोटी वञ मुंहिंजे दिलबर खे चओ सुहिणा क़यामत ताईं अचण वारी उम्मत खे ॿुधाए मूंखे भी पंहिंजे बंदन जूं टे आदतूं ॾाढियूं वणंदियूं। केॾी ज़बरदस्त हदीस आहे। हाँ सॼी हदीस आहे। अल्लाहु अकबर। मदीने जे मीर आमिना जे लाल अल्लाह जे दिलबर नबी फरमायो साहबियो जी या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। साहबियो मारबी मोहम्मद अमीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे थोड़ो वेझा सुरी अचो। सोना केड़ी खास गाला दिलबर सां त हिते ही मौजूद। साईं फरमायो सुरी अचो मां मोहम्मद तव्हां खे पंहिंजी पसंद ॿुधायां। ओ आदिल परवारा जैसां प्यार कबो आ उन जे कपड़न सां भी प्यार। उन जी टोपी भी वणंदी आ उन जो पटको भी वणंदो आ उन जी डोड़ी भी वणंदी आहे। अल्लामा डॉक्टर खालिद महमूद सुमरो रहमतुल्लाह अलैह हू त जन्नत में हूरन जे हंज में खेडंदो हूंदो पर मुंहिंजा नौजवान आलिम हैदरा पटका वठी करे ओ इएं था घुमन पोयों इएं थो लगे ॼण खालिद महमूद सुमरो थो वञे। तॾहिं त कंहिं चयो कितने खालिद मारोगे घर घर से सुमरो निकलेगा। नारे तकबीर। शहीद इस्लाम अल्लामा डॉक्टर खालिद महमूद सुमरो। शहीद इस्लाम अल्लामा डॉक्टर खालिद महमूद सुमरो। अब जैसा प्यार होंदा उन जा कपड़ा भी प्यारा लगा गालायण भी प्यारो। साहबा इकराम सुरी आया या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांजा महबूब ओ दिलबर सुना देर न कर सुना तू असांखे ॾाढो प्यारो आ असांजो तोसां सच्चो प्यार। ओ आदिल परवार साहबा इकराम जो दिलबर सां सच्चो इश्क ऐं प्यार। सोनो चवे उथी बियो साहबा उठी बीहंदा। दिलबर चवे गर्मीअ में निकरो सा भी निकरी ईंदा। बच्चा बार छॾे अचो सा भी छॾे ईंदा। घर घाट छॾे अचो सा भी छॾे ईंदा। कॾहिं ईअं न चवंदा साईं हीअं कंदासीं त हीअं थींदो नफ़ो मिलंदो या नुक़सान। ओ उन्हनि त हुज़ूर खे दिलड़ी ॾेई छॾी हुई सच्चो इश्क जो सौदो कयो। क़ुरान में अल्लाह हीअं लिखायो दिलबर ही जेके तुंहिंजा साहबी ऐं साथी आहिनि नम्तहन अल्लाह कुलूबहुम लित्तक़वा लहुम मग़फ़िरतुन व अज्रुन अज़ीम।
जेको सुभान अल्लाह चवे ख्वाब में अल्लाह हुजूर जो दीदार कराए ॾाढियां चओ न सुभान अल्लाह। अल्लाह तो फरमाए दिलबर अब तव्हां असां ज़ाहिर ॾिसंदा आहियूं नी साईं, पटको अथसि ॾाढ़ी अथसि अछड़ा कपिड़ा अथसि, हाँ साईं तव्हां चवंदव नेक माण्हू आहे। इन रूप में आलेजी वारो बि आहे, इन रूप में कंबर वारो भी आए, रूप त सागो आहे, इन जो हाल हो जाने। अल्लाह तो फरमाए दिलबर तुझे दोस्तन जे दिलन जो मां इम्तिहान वरतो उलाइका हुमुस सादिकून, सुना ही सच्चा था। आदिल पुरवारा भागन वारो अल्लाह चल तोखे ईदा नसीब करे, पांजे बचड़न सा ईदा करे। अज इनकलाबी जी यो दुआ थई, पर यार तुझी ईद साल में एक दफो साहबा जी जमात अड़ी हुई, सुबह जो भी ईद हुंदी हुई, रात जो भी ईद हुंदी हुई। 14 दिलबर जे चेहरे में दीद हुंदी हुई, सहाबा जी ईद हुंदी हुई। सहाबा तो सहाबा थे कि हर शब जिनकी ईद होती थी, खुदा का फजल होता था, नबी की दीद होती थी। सुनो चवे ही से हलाल, साहबी उन शे के इस्तेमाल कर। दिलबर चवे ही हराम, साहबी विचो ही न ईंदा। तू वांगुर मुसलमान खून होया जेके रोज रोज बाना कन, हू सच्चन जी जमात हुई जेको चूंडे करे अल्लाह दिलबर गिरनी हुई। हलिया हलिया घोटकी वारा साहबा जो हुजूर सो हेॾो त प्यार, कुरान इन जी गारंटी ऐं गवाही ॾेई छॾी आहे। हो वल्लज़ी अरसल रसूलहू बिलहुदा व दीनिल हक लियुज़हिरहू अलद्दीन कुल्लिही व कफ़ा बिल्लाहि शहीदा। मुहम्मदुर रसूलुल्लाह अल्लज़ीना मअहू अशिद्दाउ अलल कुफ़ार रुहमाउ बैनहुम। चओ न सुभान अल्लाह। मुहम्मद अल्लाह जो सच्चो रसूल थव, जेके दिलबर सां गॾु आहिनि साहबी, उन्हनि जूं निशानियूं आहिनि। काफ़रनि ते ॾाढी कावड़ अथनि, पाण में ॾाढो प्यार आहे। जो पान में प्यार हो तो हुजूर थे केड़ो प्यार हो। असी जानियो सिद्दीक़ अकबर साईं नांग जा डंग खाइंदो थो रहे, हाय नंट न थो पिटाए। फारूक आज़म मुसल्ले ते जान दे, मुसल्ले जी विरासत न चले। करबल में सोहणे बुधो बुधो साहबा किराम का गलती थींदी हुई ना, अल्लाह फैसलो पाण कंदो। हुजूर जे दौर में जंगियूं ॾाढियूं ॾुखियूं, पर हिकड़ी जंग अहिड़ी हुई जेका जून जुलाई में थी, दुश्मन जी वॾी फौज आई। जंग जो नालो थई ग़ज़वे तबूक। मदीने जे मीरा मिना जे लाल अल्लाह जे दिलबर नबी मुझे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सौफ ऐलान कयो, सावियो ओ ग़ज़वे तबूक ते हलणो आ। महीनो जून जुलाई जो आदिलपुर वारा ही वाइज़ खैरपुर वारन के वधीक समझ में ईंदो, छो त मक्के ऐं मदीने में भी खजन जा बाग, खैरपुर में भी खजन जा बाग। वन खैरपुर वारन खां पुछी अच जाए,
जून जुलाई में उन्हनि खे बच्चा भी न वणंदा आहिनि, पीउ माउ भी न वणंदा आहिनि, रुगो खजनि में लगा पिया हूंदा आहिनि, पिड़नि में रहतियूं रहंदा आहिनि। हितां जा माण्हू मज़दूरियूं करण वेंदा आहिनि, तयूं चढ़ंदियूं आहिनि, बसि माण्हू बेहाल, बागन वारनि खे होश ई न हूंदो आहे। जून जुलाई जो महीनो हुयो, ओ मदीने जा बाग फसल त्योर करे बीठा हुया। दिलबर ऐलान कयो केरा जेको मां मुहम्मद सां जंग ते हले। सहाबा किराम निकिरी आया, ओ जंहिंखे सोजरे बोयो वो भी निकिरी आयो। चवनि था दिलबर साल जो फुसल, ओ लाबारे जो टेम, खारकुन जे कटाई जो टेम, सॼो साल सुणो इन पेसंदे असांजो गुज़र हूंदो आहे। दिलबर ख़बर आहे तोसां हलंदासीं त देर थी वेंदी, फुसल ख़राब, पर सुणो फुसल वञे त वञे, मुहम्मद राज़ी हुजे। नारे तकबीर, शाने सहाबा, अजमत सहाबा, नारे तकबीर। इंशाअल्लाह मां जेका भी गाल कंदुमि या कुरान मां हूंदी या हदीस मां, ही भी हदीस। उन वक्त मदीने पाक में मुनाफिक इलाही वधी विया, इलाही वधी विया। साईं जन जो ऐलान कयो न, पोइ मुनाफिक वरी ख़राब पिया कनि माण्हुनि खे। ला तनफिरू फिल हर, बाबा वॾी गर्मी अथव, चरिया थिया हो छा, छॾियो साईं सां इलाही माण्हू वञनि था, न वञो तव्हां। ईअं इहा तबलीग कंदा पिया हुआ, ग़लति तबलीग। इलाही मुनाफिक हुया जेके खून हुया। बदविन मां मदीने जे रहाइशुनि मां 80 मुनाफिक खून हुया। मुझे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा सच्चो सौथी ॾोता हुया। हदीस में लिखियल आहे जो रजिस्टर में नाला लिखण वारनि खे मुश्किल थी पई। ओ पन्ना भरजी विया पर आशिक खुटनी न पिया। मदीने जे मीर आमिना जे लाल फरमायो हलो हलो, पर यार उन्हनि में 3 अहिड़ा सहाबी हुया जेके मुनाफिक़त कोन, सुस्तीअ जे करे उन जंग में कोन वञी सघिया। हलिया त उन्हनि जे दिलनि जो हाल ॿुधायां। हिकिड़े सहाबीअ जो नालो हज़रत काब बिन मालिक रज़ी अल्लाह ताला अन्हु, ॿिए सहाबीअ जो नालो हलाल बिन उमैया, टे सहाबीअ जो नालो मुरारा बिन रबी रज़ी अल्लाह अन्हुमा। ही 3 सहाबी चवनि था अचो त तव्हांखे दिल जो दास्तान ॿुधायो। हज़रत काब रज़ी अल्लाह ताला अन्हु चए थो दुनिया वारो, ओ जंहिं साल दिलबर तबूक जो ऐलान कयो, आदिलपुर वारा ही तबूक जी जंग उहा जंग थई जंहिं जंग में मुंहिंजो दिलबर छंदे जो ऐलान कयो। उमर साईं घर जो अधु सामान खणी आयो, जंहिंमें सिद्दीक़ सॼे घर जो सामान खणी आयो। सोने उस्मान एडो त चंदो ॾिनो। दिलबर फरमायो अॼु खां पोइ उस्मान खे कोई गुनाह नुक़सान न ॾींदो। माज़र उस्मान मा अमिल बदल यौ। हुज़ूर फरमायो अॼु खां पोइ उस्मान गुनाह कंदो भी अल्लाह न लिखंदो, छो त मां मुहम्मद एॾो राज़ी थियो आहियां पंहिंजे उस्मान। 950 उठ सामान जा भरे ॾिनई। 950 उठ, 2 लख रुपए जो उठ कर त घणी क़ीमत थी। 500 घोड़ा जिहाद जा सामान सूदा, 1000 सोना दीनार साईं जन झोलीअ में मिंबर ते रखी ख़ुशि थियनि पिया, कॾहिं हिन हथ में खणनि कॾहिं हिन हथ। हीअ आई जंग थी मदीने जो घोट आमिना जो लाल सुणो लियो वियो। हलाल बिन उमैया चए थो मुंहिंजा बाग तयार। दिल में ख्याल आयो बदर में मां शरीक थियुमि, इलाहिनि जंगनि में दिलबर सां शरीक। अॼु न वयमि त ख़ैर अहिड़ी वॾी ॻाल्हि न आहे। सुस्तीअ जे करे वीचारो रहिजी वियो।
मुरारा बिन रबी वट वरी मिट माइट ॾाढा महिमान आया एड़ा माण्हू आया जिन जी सहलन खां पोइ ज़ियारत थी हुई उन्हनि जे कचहरियुनि जे भिंदुर में ॻाल्हि रहिजी वई झंग वञण खां रहिजी वियो हज़रत काब चए थो जंहिं दूर में ही वाक़ियो पेश आयो मूं वटि ॿ ॾाचूं हुयूं जेके अल्लाह मूंखे ॾिनियूं हुयूं ज़िंदगीअ में कॾहिं बि मूं वटि ॿ ॾाचूं कोन थियूं हुयूं आदिलपुर वारा ॾाची जे माण्हूअ में जे घर में हूंदी हुई उनखे माण्हू अमीर सॾींदा ऐं उन्हनि दौर में हज़रत काब चए थो आऊं अमीर माल दौलत बि मूं वटि इलाही हुयो चयमि त शाम वेंदुमि सुबुह वेंदुमि छड़ो बागनि जो ख्याल कयां सुस्ती कंदे कंदे ख़बर पइजी वई आहे दिल पर हलियो वियो ओ सुणो जॾहिं हलियो वियो मां काब ॾाढो परेशान हीअं जो मदीने में नज़र फेरायमि त रुगो मूंखे बूढ़ा पिया नज़र अचनि माज़ूर पिया नज़र अचनि या मुनाफ़िक़ पिया नज़र अचनि दिल में चयमि ओ काब ही तुंहिंजो कहिड़ो हाल आहे दिलबर तोखे जंग ते सॼो तूं कोन वएं मुनाफ़िक़नि सां गॾु तूं बि रहिजी वियो ओ आख़िर उहो ॾींहुं अची वियो जंहिं ॾींहं ते मुंहिंजो दिलबर मदीने में मुठी आयो सोणे जो मामूल हुयो दिलबर जॾहिं सफ़र खां ईंदो सुहिणो सिधो घर न वेंदो सुहिणो सिधो मस्जिद में ईंदो वुज़ू करे काबतुल्लाह ॾे मुसल्लो विछाए करे मुंहुं करे ही लफ़्ज़ चवंदो अल्लाहु अकबर सुहिणो निमाज़ पढ़ंदो सफ़र तां मोटींदो इतां साबित थियो त सफ़र ते वञो बि बरकातूं नफ़िल पढ़ो मोटो बि नफ़िल पढ़ो इरादो कयो त इंशाअल्लाह पढ़ंदा हज़रत काब चए पियो साईं मोटी आयो असांजी दिलि फतके पई हाय हाय मुनाफ़िक़ अची विया इलाही जेके जंग ते न विया न उहे माण्हू आया साईं सां मिलण थोड़ो जेकॾहिं तवजो कंदो न ही अजीब अजीब हदीस आहे अल्लाहु अकबर दर्द जो वाक़ियो साहबा जो इश्क ॾिसो इश्क हुज़ूर हज़रत काब तो फरमाए मदीने जो घोट आमिना जो लाल अल्लाह जो दिलबर नबी वसवा वारे चेहरे वारो सुनो मौजूद मुनाफ़िक़ अचन पया बहाना कन पिया साईं पेट में सूरो तॾहिं न हलियासीं साईं चवनि पिया ठीक हर मुनाफ़िक़ अचे पियो बहाना कंदो जान छॾाईंदो पियो वञे हज़रत काब चए थो उन लेन में कतार में मों बि मौजूद ओ दिल धक धक पई करे माण्हुनि मूंखे सम्झायो तूं बि कोई बहानो कजाए थोरो गुनाह वा अल्लाह माफ़ करे छॾींदो पर दिल में ख्याल आयो ही नबी आम नबी न है ओ हिन जी ज़बान ते हिन जी दिल ते अल्लाह जी वही ईंदी आहे हिन सां कूड़ कीअं ॻाल्हायां क़ुरान चए थो वमा यंतिकु अनिल हवा इन हुवा इल्ला वहयु यूहा ओ दुनिया वारो मुंहिंजो मुहम्मद मीर पंहिंजे मर्ज़ीअ सां कोन ॻाल्हाईंदो ज़बान मुंहिंजे मुहम्मद जी हूंदी आहे कलाम अल्लाह जो हूंदो दिल में पको पह कयईं त सोणे सां ॻाल्हाईंदुमि त सच ॻाल्हाईंदुमि कूड़ न ॻाल्हाईंदुमि पोइ अल्लाह महिरबानी कंदो हलंदे हलंदे हज़रत काब जो नंबर आयो साईं खे चई अस्सलामु अलैकुम हाय हाय थोड़ो तवज्जो आशिका खे हेॾे न कजाए चए तो दिलबर मुझे नज़रुनि में नज़रूं मिलायो तंज़िया अंदाज़ में सोने मुर्की करे कंध फेरे छड़ियो ओ आदिलपुर वारा तो के केड़ी खबर महबूब कंध फेरींदो दिल ते तलवारूं चे तो लगी वयूं मुझे महबूब
ओ अबे खां वधीक प्यारो मोहम्मद मीर, अमण खां वधीक प्यारो मोहम्मद मीर, बचड़न खां वधीक मुंहिंजो दिलबर मोहम्मद मीर। ओ अज सुणे मुखा कंद फेरे छॾियो आ, अखड़िन मांगुड़ा वही आया चयम या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, सुना उन ज़ात जो कसम मुझे तो के सच्चो नबी बनायो आ, सुना मां मुनाफिक न आया, मां सच्चो मुसलमान। साईं जन कंध फेराए करे चयो काबा सच्चो मुसलमान आ दबो जंग दे छू न हलियो है। अखड़िन में लुड़का लाड़े चे तो दिलबर मुझा महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, सुना तो के खबर आ मां अरब जो फसीह आया, बलीग आया, अदीब आया, शायर आया। दिलबर मां गालायण में अल्हम्दुलिल्लाह वडो होशियार, मां गालायण में वडो चालाक, महफिल में गालाईंदो आ माण्हू चुप करे वेंदा आहिनि। दिलबर मां को बहानो कया करे सघां थो, पर मूंखे उन ज़ात जो कसम आ, सुना गालाईंदुमि त सच गालाईंदुमि। दिलबर कोई बहानो न हुयो, कोई बीमारी को न हुई। साईं फरमायो काबा तू गरीब, हिन भेरे तुझे घर में बड़ा चूहियूं किन कोन। सुना जिंदगी में पहिरियों मौक़ो आ मुझे घर में बड़ा चू मौजूद, काबा तुझा हेड़ा बाग, हा दिलबर मूंखे भोग भी लाइन। काबा केड़ी से तो के मां मोहम्मद सां गॾु हलण खां रोकियो, चतो सुना सुस्तीअ रोकियो आ, मां मुनाफिक न आहियां। साईं सच इहो आ, कोई बहानो न आहे, न पेट में सूर न बुखार, सुस्तीअ में रहिजी वियुमि साईं, ग़लती आ मुंहिंजी। साईं जन यको ॾिसी 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 फरमायो सहाबियो, सभु चओ सुभान अल्लाह। सहाबा अलर्ट थी विया, अॼु खां पोइ हिन काब सां कोई न ॻाल्हाए। होए होए सरकार मदीना चयो अॼु खां पोइ हिन सां कोई न ॻाल्हाए। हज़रत काब चए थो दुनिया वारो छा ॿुधायां, सेकंडन में मुंहिंजी दुनिया बदिलजी वई। ओ दिलबर जंहिंजो चेहरो ॾिसूं त बुख लहे, जंहिंजे चेहरे जे दीदार सां लहे ॾुख लहनि। वद्दुहा वल्लैलि इज़ा सजा मा वद्दअक रब्बुक वमा कला वलल आखिरतु खैरुल लक मिनल ऊला वलसौफ युतीक रब्बुक फतरदा अलम यजिदक यतीमन फआवा ववजदक ज़ालन फहदा ववजदक आइलन फगन्ना फअम्मल यतीम फला तकहर वअम्मा साइल फला तनहर वअम्मा बिनिमते रब्बिक फहदिस। सब ॾाढियां चओ सुभान अल्लाह। यतीमन जो सरदार नबी, यतीमन जो यार नबी, ओ आदिलपुर वारा यतीमन सां ज़ुल्म न कजाए। अॼु अहिड़ो कहर थी वियो आहे, को माण्हू मरे थो न फोत थो थी वञे, इलाही माण्हू था अचनि, बिदती मुला बि पुॼी था वञनि, तुंहिंजे पीउ मूंखे में ॿकरो बासियो उहो त ॾे। हा साईं पिण मिलियो ई न हो ज़िंदगीअ में। बिदती मुला जा पिणे ख्वाब में आयो इहो कुओं त ॾे मूंखे। हिकिड़ा वरी ठग फिराड़ी चए पिणे मूंखां 10,000 वरिता उहे त ॾे। ओ मुसलमान कॾहिं क़बर यादि कंदे, पर वा पैसा खाओ खाओ तूं मर त ख़बर पवे। रुपए रुपए जो हिसाब थींदई, क़बर जी बाह यादि कर। मुफ्तिन खां फतवा वठी पोइ यतीमन जो पैसो ॾिजो कर्ज़ में, अलाह जो नालो अथव, वॾो ज़ुल्म थो हले। कॾहिं इंसान सुधरंदो? अॼु कोह मरीअ में राति माण्हू मरी विया आहिनि, राति कोह मरीअ में हिकु खानदान जा 6 माण्हू मरी विया आहिनि, 6 जो जनाज़ो गॾु थियो। छो मरी विया ख़बर अथव?
बर्फबारी थी, ऑक्सीजन खत्म थी वई, जो साह खणूं था न बेटा इहो खत्म थी, कारिन में माण्हू मरी विया। अल्लाह वेचारनि जो वात खोलियो पियो, ऐं मां हिते वेठो हुअमि ॾिसां पियो उन्हनि जूं ख़बरूं, हीअं ओभा क्यों ॾियनि पिया था, साह अचे, हे जेका ऑक्सीजन खणे थो इहा केरु थो मोकिले, 2 मिंट बंदि करे न ख़बर पवे। टियों ॾींहुं मुंहिंजो जलसो ठरी मीरवा रात जो 9:30 बजे ॿियो आलिम सगोरो निकितासीं, ख़ुदा जो कसम आहे 10 फुटनि ते नज़र न पई पए, जलसे खां निकिरी रस्ते में फाथासीं, हिकिड़ा माण्हू वीचारा होता में वठी वञी सुम्हारियऊं, न सुम्हारनि त असां मरी वञूं, का ट्रक चढ़ी वञे ख़बर ई न पई पए। पोइ मां चयो मुंहिंजा अल्लाह रोज़ रोडनि ते घुमंदा आहियूं, या तुंहिंजी महिरबानी, छड़ो इहो दूहो कोईड़ो करे बि असां मरी वञूं। इंसान छा थो सम्झे पाण खे, सिख सचाई हज़रत काब खां, हज़रत काब चए पियो कूड़ हणा हा सोने खे राज़ी करे वञा, सच ॻाल्हायम दिल भर कावड़ कई, साईं ने ऐलान कयो कोई काब सां न ॻाल्हाए। अब गुस्सो पंहिंजे ते ईंदो आहे न, प्यारे सां कावड़ थींदी आहे न, मूंखे जो रोड वारो बगारियूं ॾे ॿुधंदो मांसि ईअं हले वेंदुमि, भाउ ॾिस अलाए केरु आहे, कावड़ ई न ईंदी हुन ते, छो त पंहिंजो न सम्झंदुमि। साईं अमान लाइ कुझु चवे त मूंखे ॾाढो ॾुख थींदो, कावड़जी वेंदो मां, फोन ई न खणंदो मां, छो त पंहिंजो आहे, हिनखे पंहिंजो थो सम्झां, हुनखे पराओ थो सम्झां। कावड़ ऐं गुस्सो नाराज़गी उते थींदी आहे जिते प्यार हूंदो, मदीने जे अमीर जो प्यार हुयो सहाबिन सां, हज़रत कब सां, हुज़ूर फरमायो ही मुंहिंजो एॾो प्यारो जंग ते छो न हलियो, ओ मुंहिंजा साहिबियो कब सां कोई न ॻाल्हाए। हज़रत काब चए थो उखड़ियुनि मां लुड़क वही आया, हेॾी कुशादी धरती मुंहिंजे लाइ तंग बणिजी वई, साह मुंहिंजो मुंझण लॻो, जंहिंखे सलाम कयां परे मुंहुं करे हलियो वञे, कोई मूंसां ॻाल्हाई कोन, ॾींहं राति मुंहिंजा बदिलजी विया आहिनि, ज़िंदगी रहण खां दंग थी वई आहे, रिश्ता सेकंडनि में मटिजी विया आहिनि, पंहिंजा परावा थी विया, सौट सां भित ते बि ॻाल्हायुमि जवाब कोन ॾिने। मां पंहिंजे सौट कतादा खे चयुमि ओ कतादा, ओ तोखे कसम अल्लाह जो मां सचो मुस्लमान। हज़रत कतादा सौटो चयसि वल्लाहु आलम व रसूलुहु, अल्लाह ऐं उन जो रसूल ॼाणे असां ॻाल्हाईंदासीं कोन। हज़रत काब चए थो ॿाहिरि निकिरी पुछा कयमि भला ॿिया बि अहिड़ा साहबी आहिनि जिन खां दिलि भर ईअं नाराज़गी कई, ख़बर पई त ॿिया बि आहिनि, हिक जो नालो हलाल, ॿी जो नालो मुरारा। चई हलाल ऐं मुरारा सां बि साईं जन ईअं ई कयो पाबंदी। थोड़ी देर गुज़री हुजूर जो न्यापो आयो, कब साईं चयो थई त घरवारी खां बि अलहदगी कर, सब चओ सुभान अल्लाह। चे तलाक ॾियां, होए जोणो चए त तलाक बि ॾेई छॾे, आशिक आहे न। चे न तलाक न ॾे, जुदा बिस्तरा जुदा, होए होए होए। जदो जिंदगी वैरान थी वई, खुशियों गुम थी वयो, मां त तड़पां पयो, दुख इहो हुयो मुंहिंजा अल्लाह इन हाल में अगर मौत अची वियो दिल भर जनाज़ो भी न पढ़ाईंदा। अगर सोने के अल्लाह घुराए वरतो तम साहबी मरण ताईं न ॻाल्हाईंदा। रोई रोई रब खां दुआऊं घुरियम मुंहिंजा अल्लाह मां कूड़ न ॻाल्हायो तुंहिंजे दिल भर सां सच ॻाल्हायां मुंहिंजा अल्लाह महिरबानी कर मूंसां मदद कर अल्लाह मुंहिंजे ग़लतीअ खे माफ़ फरमाए। चतो हिकु ॾींहुं अज़ाब जो गुज़रियो ॿियो ॾींहुं गुज़रियो दोस्तनि खे ॾिसण वयमि जेके ॿ ॿिया हुया हलाल ऐं मुरारा। ख़बर पई त उहे घरां भव मां निकिरनि न था घर जी कुंड में वेठा था रोअनि। चए पियो मां घुमंदो वतंदो मस्जिद ॾे अचां ओ मां अची सलाम कयां कोई जवाब ई न ॾींदो। सुन्नत पढ़ंदो हुम सुहिणो मुंडे ॾिसंदो मां ॾिसां त सुहिणो चिर फिराए वेंदो। ॾाढी दिलि खे अज़ियत अचे
हिकु ॾींहुं ॿ ॾींहं टे ॾींहं 10 ॾींहं चए थो जीअं ॾींहं गुज़रंदा वञनि दिलि जी बेकरारी वधंदी थी वञे परेशानी वधंदी थी वञे ग़म वधंदो थो वञे प्यास वधंदी थी वञे जंहिं सुहिणे खां सवा कलाकु न गुज़रंदो ओ दिल भर गलो ई नथो ज़िंदगी वेरान चए थो 50 ॾींहं गुज़री विया ओ दुनिया वारा घणा ॾींहं गुज़रिया हाय 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 सच्चे आशिक खां महबूब नाराज़ आ 50 ॾींहं गुज़रिया सच्चो आशिक पाक इश्क हलाल इश्क जिंजी मोहब्बत जी तारीफ कुरान में रब पाण कई हाय हाय 50 ॾींहं गुज़री विया चए पियो मां हिकड़ी उदास बीठो अल्लाह छा थींदो ओ मौला सिज उभरे पियो सुबुह जो टाइम जेके जागो था एडवांस चओ सुभान अल्लाह जिन सुभान अल्लाह चया थोड़ो जोर सां चओ सुभान अल्लाह ओ मुंहिंजा अल्लाह जेको अञा हथ खणी सुभान अल्लाह चए ख्वाब में हुजूर जो दीदार कराए नारे तकबीर शाने मुस्तफा शाने सहाबा शाने अहले बैत जमीयत उलमा इस्लाम नारे तकबीर दियोबंद सुबह जे सिज उभरण जो टाइम उदास बीठो हुम दिल भी रोए पई अखड़िन मां भी लुड़क वहन पिया सला जबल जी चोटी तां हिक शख्स आवाज ॾिनो ओए होए होए ओ काब मुबारक हुजई हुजूर माफिया जो ऐलान कयो थई होए 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 लफ्ज़ साध छॾे विया दिल पर वारा चेतो ये लफ्ज़ ॿुधम वरी गौर कयो यकीन न पियो अचे उते ई सजदे में हलियो वियो सभु चओ सुभान अल्लाह सुभान रब्बियल आला सुभान रब्बियल आला सुभान रब्बियल आला हो मुंहिंजा अल्लाह मुंहिंजी दाह ॿुधी थई अॼु यकीन थी वियो तो वट देर आहे अंधेर कोन्हे को डुकंदो 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 हाय सोने ॾे आयम त मोहम्मद मुर्के पियो 50 ॾींहंनि जी जुदाई इश्क दिल में भरियल चयम अस्सलाम वालेकुम त दिल भर चयो वालेकुम अस्सलाम सोने हथ खोलिया चुका भाकुर पाए एडो रुनुम चतो जिंदगी में एतिरो कॾहिं न रनो सोने जे सीने सां लगी चयम दिल भर मामलो छा थियो साईं फरमायो अल्लाह जिब्रील मोकिलियो सोहणा पंहिंजे आशिकनि खे हाणे वधीक न तड़पाए सोहणा ठाह करें मां अल्लाह भी सिफारिश तो कयां तव्हां टिनिनि जा रब नाला खणी चयो आहे मुंहिंजा मुहम्मद काब सां हलाल सां ऐं मुरारा सां ठाह कर त मां रब राज़ी थी पवां यो इश्क हो मुसलमान तव्हां असां ॾाढा मतलबी बहाने जा मुसलमान मदीने जे मीरा मिना जे लाल अल्लाह जे दिलबर नबी फरमायो सहाबियो सुरियो चो मां मुहम्मद पसंद बुधाया साहबी सुरी आया या रसूल अल्लाह सुना देर न कर जल्दी बुधाए साईं फरमायो अतीब वन्निसा वकुर्रतु ऐनी फिस्सलात लोगो पहरे नंबर दे मोहम्मद अमीर के खुशबू ॾाढी वणंदी आ
बे नंबर ते मुंहिंजी पसंद मुंहिंजूं घर वारियूं गैर औरतुनि ॾे मां नज़री न कंदो साईं फरमायो टी पसंद मां मोहम्मद जी आहे निमाज़ पढ़ंदो आहियां त मां मोहम्मद जूं अखड़ियूं ठरी पवंदियूं आहिनि टे शयूं मुंहिंजूं पसंद फकाम अबू बकर त सोने पसंद पूरी कई त सिद्दीक़ अकबर उथी भी रहियो फस्तजाज़ सोने का इजाजत घुरे मुंहिंजा महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सोना मोकल हुजे तुझी पसंद असांखे ॾाढी वणी हुई दिलबर इजाजत हुजे त मां अबू बकर बि ॿुधायां मूंखे बि टे शयूं ॾाढियूं वणंदियूं आहिनि साईं फरमायो सिद्दीक़ देर न कर पोइ त कचहरीअ खे चार चंड लॻी वेंदा ओ महबूब जूं टे शयूं पसंद आशिक जूं बि टे शयूं पसंद सिद्दीक़ अकबर चए थो सोना मूंखे माल एॾो न वणंदो अथई सोन एॾो न वणंदो अथई चांदी एॾी न वणंदी आहे दिलबर मूंखे टे शयूं ॾाढियूं वणंदियूं आहिनि अन्नज़ुरु इला वजहि रसूलिल्लाह व इन्फाक़ु माली अला अम्रि रसूलिल्लाह व यकून बिनती तहत रसूलिल्लाह सोना टे शयूं ॾाढियूं वणंदियूं आहिनि पहिरें नंबर ते चेहरो मुंहिंजे मोहम्मद जो हुजे अखियूं अबू बकर जूं हुजनि ॾिसंदो रहां ठही न थिए मां अबू बकर खे मज़ो ईंदो आहे पहिरें नंबर ते अखड़ियूं अबू बकर जूं चेहरो वसुआ वारो हुजे ओ सुणे जे चेहरे में नज़र हुजे बे नंबर ते दिलबर जो हुकुम हुजे मौल सिद्दीक़ लुटाए टे नंबर ते मुंहिंजी आयशा न्याणी हुजे मोहम्मद जी राणी हुजे आए को अमड़ आयशा जो बचड़ो जेको चए सुभान अल्लाह अल्लाह साईं टे शयूं अबू बकर जूं पूरियूं कयूं सभु चओ सुभान अल्लाह गार में टे ॾींहं हुज़ूर जो चेहरो हो सिद्दीक़ जो नज़रो तबूक में हुज़ूर जो हुकुम हो घर जो सॼो माल घोरे ऐं अल्लाह जो हुकुम थियो सोना आयशा सां निकाह कर जाओ सुभान अल्लाह फकाम उमर सिद्दीक़ अकबर पंहिंजी पसंद ॿुधाई त हज़रत उमर उथी भी रहियो मुंहिंजा महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सोना टे शयूं तोखे पसंद टे मुंहिंजे यार अबू बकर खे पसंद टे शयूं मां उमर खे बि ॾाढियूं वणंदियूं आहिनि सोना मोकल हुजे त मां बि पेश कयां दिलबर मुरकी पियो उमर देर न कर महफ़िल खे महकाए पंहिंजी पसंद ॿुधाए ओ सुनो उमर चए थो अल अम्रु बिल मारूफ वन्नहयु अनिल मुनकर वस्सौबुल खल्क पहिरें नंबर ते मां उमर खे नेकिन जो हुकुम करण में ॾाढो मज़ो ईंदो आहे बे नंबर ते बुराइनि खां रोकण में मां उमर खे मज़ो ईंदो आहे टे नंबर ते पुराणी पोशाक हुजे उमर हुकुमरान हुजे पाए त दिलड़ी ठरी पवंदी आहे सोने उमर पसंद ॿुधाई त वरी फ़क़ाम उस्मान दिलबर उस्मान उथी बीह सभु चओ न सुभान अल्लाह तव्हांजी बैटरीअ जी चार्जिंग ख़तम त न थी वई आहे न ॾाढा चओ सुभान अल्लाह सुनो उस्मान उथी नारे तकबीर शान मोहम्मद मुस्तफा साईं खे सोना टे शयूं तुझियूं पसंद टे मुंहिंजे यार अबू बकर जूं टे मुंहिंजे यार उमर जूं सोना मूंखे बि इत्तिफ़ाक़ सां टे शयूं ॾाढियूं वणंदियूं आहिनि सभु चओ सुभान साईं फरमायो उस्मान यार मुंहिंजा देर न कर ॿुधा होए 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 चए थो इशबाउल जियान व किस्वतुल उरियान व तिलावतुल कुरान पहिरें नंबर ते गरीबन मिस्कीनन के बुखायलन के खाधो खारायां पेट भरन खिली पवन मां उस्मान के ॾाढो मज़ो ईंदो आहे असां चवंदा त पराओ गिराओ खसे भी पंहिंजे घर खणी वञो होए होए होए
बेवान जो माल, यतीमन जो माल, गरीबन जो माल, मिस्कीनन जो माल दोज़ख बनाए छॾियो आहे। पंहिंजे पेट खे दोज़ख जे टांडनि सां भरे छॾियो। जेको यतीम जो माल थो खाए ॼण दोज़ख जा टांडा पेट में भरियईं। सुणे मेराज वारी रात पाण ॾिठो। ये वरी वाइज़ कर न पोइ माण्हू मौली अमान ला इन मौलवीअ खे त न घुराइजांइ। न बाबा अहिड़ो को घुराए बाबा जेको जन्नत जा सर्टिफिकेट विरायूं अॼु सां। ज़िना भी असां दिल खोले कयूं, गिला भी दिल खोले कयूं, परावा हक भी खाऊं। परावन पैसनि ते पराडा टुडियूं गाॾियूं वठी काटन जा कपड़ा पाए शराब पी घुमंदा वताऊं। मुल्लो अहिड़ो हुजे जेको जन्नत ॾिनियूं मुल्ले जे पी जी जन्नत। इस्बाउल जियान सुनो उस्मान से तो बुकाया रंगे मनी खराया मुझे मज़ो ईंदो। व किस्वतुल उरियान उघाड़न के कपड़ा पाराया मां उस्मान के मज़ो ईंदो वा। 3 नंबर ते व तिलावतुल कुरान। 3 नंबर ते मां सुणे उस्मान जी पसंदी आहे। सुबुह हुजे शाम हुजे रात हुजे या धरात हुजे जिंदगी हुजे या मुखे शहादत मिले कुरान अॻियां खुलियल हुजे उस्मान कुरान जी तिलावत करे। आखिरी टाइम थियो ज़ालिम घर जे पोयों घिरी आया। सुणे उस्मान खे ईअं पेशानीअ में लोह जी लठ आयाऊं झोल में कुरान हुयो। सुणो उस्मान कुरान पयो पढ़े। कहिड़ी आयत कुरान जी खुलियल हुई। फसयकफ़ीकहुमुल्लाह वहुवस समीउल अलीम। सुणे उस्मान चयो 3 शयूं मूंखे पसंद। वेठो त सोणो अली उथियो आहे को हैदरी जेको चए सुभान अल्लाह। अञा ॾाढा चओ सुभान अल्लाह। हैदर उथियो सोणो अम्मा अलीअ खे बि 3 शयूं वणंदियूं। घोटकीअ वारा उन मौके ते हैदर साईं उथी करे जाली हैदरनि खे परेशानी में विझी छॾियो। जाली हैदरी खतरे में पइजी आहे। छो हैदरी हाणे उहो थींदो जेको इन्हनि 3 पसंदनि सां बि प्यार करे। बाक़ी रेडीमेड हैदरी त अलहमदुलिल्लाह 300 रुपए में तैयार। रेडीमेड हैदरी हाँ सही रिलीअ खे विचों टुंग कढी पाए थो। 7 रंगनि वारी टोपी छिमकणे वारी छेरागी हथ में अचे भली भली करे अचे। एक पोख तवी पचे उठ पतण ते नचे सिर सैयद जो बचे। चे मुल्ला जो नमाज ता पढ़न मौली अमाला कोलाची वारा ये सब दोज़ख में वेंदा। असां नारे हैदरी करे जन्नत आया पिणे जी जन्नत। सुणो अली उथियो मदीने जे अमीर खे चयो दिलबर मां तुझो भाउ अली आदिलपुर वारा चओ असां सभु अलीअ वारा आहियूं। रुगो अलीअ वारा ॻाल्हाइनि कटड़ू कोई न ॻाल्हाए। हैदरी सुभान अल्लाह चवनि। असां जीअंदा बि अलीअ वांगुरु हूं सिर ॾींदा बि सुणे अलीअ वांगुरु हूं। कीअं सुणो अली नमाज़ पढ़े मौलवी अमानुल्लाह नमाज़ पढ़े। सुणे अलीअ जे चेहरे ते ॾाढ़ी हिन जी हेॾी वॾी ॾाढ़ी। ओ सुणे सां अलीअ साईं खे पटको ऐं दस्तार मौली अमानुल्लाह खे पटको ऐं दस्तार। सुणो अली हाफ़िज़ हुयो मूं वटि हाफ़िज़ मौजूद। दिलबर अली कारी हुयो कारी असां वटि मौजूद। सुणो अली नमाज़ी सभु नमाज़ी कुरान सां सुणे अलीअ जो प्यार कुरान मौजूद। सभु कम सुणे अलीअ वारा कंदा चओ ना त जीअंदा बि अलीअ
वांगुर हो सिर ॾींदा बि सुहिणे अली वांगुर हो मुर्शिद अली शहीद थियो फजर जी नमाज़ जो टाइम हो मुंहिंजो ख़ालिद महमूद सुमरो शहीद थियो फजर जी नमाज़ जो टाइम चयो वन दिलबर अली अचो अल ख़िदमतु लिज़्ज़ईफ़ मुर्शिद अली चए थो घर में महिमान अचे ख़िदमत कयांसि हथ धोरायांसि मानी खारायांसि मां अलीअ खे ॾाढो मज़ो ईंदो आहे अॼो को मौलाई अचे तो को सणबो महिमान अचे तो मोबाइल भी कढी वठांसि हाँ सही आयो हैदरी अल ख़िदमतु लिज़्ज़ईफ़ मेहमान दर ते अचे मां मुर्शिद अली ख़िदमत कयां मां अलीअ खे ॾाढो मज़ो ईंदो वज़रबु बिस्सैफ़ वसम बिस्सैफ़ ओ हथ में तलवार हुजे जून जुलाई में रमज़ान हुजे ओ तलवार खणी करे रोज़ो रखी करे ओ घोड़े जे पुठीअ ते वेही करे जिहाद कयां काफ़िरनि जूं मुंडियूं लायां रोज़े जे करे गलो खुश्क थी वञे मां अलीअ खे ॾाढो मज़ो ईंदो आहे पहिरें नंबर ते महिमान दर ते अचे ख़िदमत कयां मज़ो ईंदो आहे ॿिए नंबर ते तलवार खणी जिहाद कयां मज़ो ईंदो आहे टे नंबर ते उनारे जा रोज़ा रखां मज़ो ईंदो आहे मदीने जे मीर खे ॾाढियूं पसंदि वणी वयूं दिलबर अलीअ जो साईं फरमायो वाह वाह मुंहिंजियूं पसंदि बियूं ॾाढियूं भलियूं मुंहिंजे यारनि जूं पसंदियूं बि ॾाढियूं भलियूं जिब्राइल चवण लॻो परवरदिगार मोकल मिले त मां बि शामिल थियां अल्लाह फरमायो वञ जिब्राइल हेठि लही आयो सोना मूं जेकॾहिं माण्हू हुजां हा मां जिब्रील खे बि टे शयूं ॾाढियूं वणनि हा इन कुंतो मिन अहल दुनिया हदीस जा लफ्ज़ जिकरे मां भी माण्हू हुजां त टे शयुनि सां मां भी प्यार कयां साईं फरमायो जिब्रील कहिड़ियूं हुज़ूर ॾाढो ख़ुशि थिया त असांजी कचहरी में जिब्रील भी शामिल थिया चए थो इरशाद ज़ोलीन कोहीड़ो आहे रात जो अंधेरो आहे अब्दुल समद इनकलाबीअ खे आदिलपुर अचणो आहे पर मूमल जी माड़ीअ थो वञे रस्तो भुली वियो भुलियलनि खे रस्तो ॾेखारियां मां जिब्रील खे ॾाढो पसंदि आहे असां वरी हिक ॿिए सां मज़ाक कंदा हुआसीं कोई पुछंदो खानगढ़ काथे आहे त हेॾे ॿुधाईंदासीं हेॾे ईअं वञ खिलंदासीं तादी कई मां न गुनाह अथव जेको रस्तो भुले ॾसो इहो सदको आहे इरशाद ज़ोलीन भुलियल खे रस्तो ॾेखारियां मां जिब्रील जी दिलड़ी ठरंदी आहे ॿुध थोरो तवजो व मुआविनतो लिअहलिल अयालिल मुअसिरीन गरीबा तंग दस्ता आमदनी थोड़ी फैमिली वॾी आहे इन्हनि जी माली मदद कयां मां जिब्रील खे ॾाढो पसंदि आहे पिनण वारो न आहे फ़कीर न आहे आमदनी अथसि मज़दूर आहे कमाए थो पर फैमिली वॾी अथसि ख़र्च वॾा इनकम थोरी इन जी मदद कयां मां जिब्रील खे वणंदो हितां साबित थियो त रुगो ख़ैर फ़कीरनि खे न आहे ॼणो हर हक़दार खे ॼणो हाँ मां बे दफ़े अचां त मौलाना अमाला खे काटन जा जोड़ा हुजनि सभु चओ सुभान अल्लाह सभु चओ तावन कंदासीं हिन जलसे सां हेॾो वॾो जलसो टे नंबर ते चए थो व मुवानिसतो अल गुरबाइल कानितीन जिब्रील अमीन चए थो टी शइ मूंखे इहा पसंदि आहे जेके ग़रीब आहिनि मिस्कीन आहिनि ज़रूरतूं ॾाढियूं अथनि पैसो कोन्हे किनात था कनि ॿिए जे अॻियां हथ नथा टंगनि सब्र शुक्र सां गुज़ारनि था मां जिब्रील खे पसंदि आहे त इन्हनि सां दोस्ती रखां तूं मां चवंदासीं त एमएन एमपी सां दोस्ती हुजे हां जिब्रील अमीन चए थो मिस्कीननि सां जिब्रील अमीन वापसि मोटी वियो अल्लाह फरमायो जिब्राईल जी रब्बे जलील
ख्याल कजो तो कश्मीर न टपी वने सब चो सुभान अल्लाह जिब्रील अमीन मोटी वियो अल्लाह फरमायो जिब्रील जी रब्बे जलील जिब्रील कचहरी दोगे पसंद आई सुना हेरे हेरे ख्याल कर कुछ कोन सुना कचहरी मुके ॾाढी पसंद आई इते जो को जलेबी जी थैली खोले तो सब भजी वेंदा मुके लगे नारे तकबीर शान मोहम्मद मुस्तफा जोगी साहब अची विया इंतजार जो घड़ियों पूरी थी वयूं ख्याल न पड़ो हेरे ख्याल कयो तवज्जो बस आखिरी जुमला मुजी जमानत थी हुई आ सब चो सुभान अल्लाह न त लगे पे मगरिब ताई मुके हलणो पवंदो जिब्रील अमीन वापस मोटी आयो अल्लाह फरमायो जिब्राइल जी रब्बे जलील किए लगई कचहरी सुनो बाग बहरोई तुझे दिल भर बांधी पसंद बुदाई सोने दे यार अबू बकर सिद्दीक बांधी पसंद बुदाई ओ सोने उमर बांधी पसंद बुदाई दिल भर उस्मान बांधी पसंद बुदाई सोने अली बांधी पसंद बुदाई ओ मुंजा अल्लाह जिब्राइल अभी बांधी पसंद बुदाई अल्लाह फरमायो जिब्राइल मुझे दिल भर के ही चे जाए मुझा महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सुना साईं मां अल्लाह के बंदन जूं टे आदतूं ॾाढियूं वणंदियूं आहिनि हाणे अख में ॻोढ़ा हाणे त अल्लाह जूं पसंद वारियूं आदतूं इंसाननि जूं ॿुधायां अल्लाह तो फरमाए अस्सब्रु इंदल फौक सब चो सुभान अल्लाह भुख लगे बंदे के सब्र करे यो बंदो मां रब के वणंदो बज़लुल इस्तिताअ दे नंबर ते जेको नौजवान मां रब के सजदा करे यो मूंखे ॾाढो वणंदो वल बुकाओ इंदन नदम गुनाह याद अची वियो जदो मुंहिंजा मौला जिंदगी गुज़री वई कारण मोचो बार अल्लाह ओ मुंहिंजो मौला आज़ान रोज़ ईंदी हुई बांगो ऐं मुअज़्ज़िन मस्जिद जे मिंबर ते अची करे चवंदो अल्लाहु अकबर अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह ओ हय्या अलस सलाह मिठड़ो कदे मस्जिद दे मंकुन यम अल्लाह ने पूरो थी वयम चेल कमजोर ताकत मुंजी जवाब ॾेई वईया ओ मुंहिंजो अल्लाह हाणे तुझे दर ते आयो हां टे नंबर ते जिब्राइल वनी मुंहिंजो दिल भर खे ॿुधाए वल बुकाओ इंदो नदम गुनाह याद करे बंदो रोईंदो आहे मां अल्लाह खे ॾाढो वणंदो आहे अचो अचो मुस्लमान घोटकीअ वारा अचो त पंहिंजे गुनाहनि खे याद करे अल्लाह खां तौबा इस्तिग़फार कयूं ओ जवानीअ में गुनाह थी विया बुढ़प में बि गुनाह थी विया तन्हाईअ में गुनाह अकेलाईअ में गुनाह अणजाणाईअ में गुनाह ॼाणी वाणी गुनाह जेके बि गुनाह थिया हुजूर फरमायो बंदे जा गुनाह धरतीअ खां आसमान ताईं पुॼी वञनि सॼी खला खे भरे छॾनि रुगो हिकु दफ़ो सची दिलि सां चवनि ओ मुंहिंजा अल्लाह माफ़ी ॾे इन्हनि लफ़्ज़नि चवण जी देर आहे मां रब ज़िंदगीअ जा गुनाह माफ़ करे छॾ दुआ है अल्लाह साईं ने जलसे के कामयाब बनाए साईं अमानुल्लाह साहब जे हिम्मत में इज्जत में बच्चन में सेहत में बरकतों नसीब फरमाए असांजा मोहतरम साईं मौलाना सिबगतुल्लाह जोगी साहब वॾो सफ़र करे माशाअल्लाह पुॼी विया आहिनि संजन खे बि असां ख़ुशि आमदीद चऊं था ऐं बिना देर जो उन्हनि जो ख़िताब थींदो सभु सुकून सां वियो इंशाअल्लाह दुआ आख़िर में थींदी व आख़िर दावाना